अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ठीकु ठाक हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। त दोस्तों, अॼु जो असांजो वीडियो जेको आहे उहो आहे सिंधी ड्रामा सोप सीरियल गजगोड़ जे बारे में। दोस्तों, इहो ड्रामो कॾहिं हलंदो, कहिड़े चैनल ते हलंदो, इन ड्रामे में कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि, इहो सभु कुझु असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसंदा। दोस्तों, सिंध टीवी चैनल नेटवर्क लाइ ईद फिल्म गजगोड़ जी रिकॉर्डिंग हली रही आहे। फिल्म गजगोड़ जो डायरेक्टर ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ ख़ासकेली आहिनि। सिंध टीवी जी न्यू फिल्म गजगोड़ जी रिकॉर्डिंग ठरी मीरवाह में हली रही आहे। हिन ड्रामे में सिंध जा मशहूर अदाकार अब्बास गुल, जावेद अबड़ो, ज़फ़र खोखर, मजू सत्तार लाड़ समेत केतिरा ई नवां अदाकार ऐं मशहूर अदाकार शामिल आहिनि। दोस्तों, ही ड्रामो ईद गिफ्ट तौरु ईद अल फितर जे ॾींहुं हलाई वेंदी सिंध टीवी ते। दोस्तों, उम्मीद आहे त वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजे क़ीमती राय मां असांखे कमेंट जे ज़रिए लाज़मी आगाह कंदा। ऐं दोस्तों, अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते लाज़मी सेट कंदा। माशाअल्लाह।